नाज़रीन खे कभी अहम ख़बर ॾींदासीं त नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 17 ॾींहं भी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, ॻोठाणनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे त ॿिए तरफ़ मंशियात विकिरो कंदड़ टोलो धमकियूं ॾेई रहियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया नसीराबाद खां त नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 17 ॾींहं भी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे त ॿिए तरफ़ मंशियात विकिरो कंदड़ टोलो धमकियूं ॾेई रहियो आहे। अहम ख़बर नाज़रीन खे ॾियूं पिया नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 17 ॾींहं भी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे त ॿिए तरफ़ मंशियात विकिरो कंदड़ टोलो धमकियूं ॾेई रहियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाबख्श कुरैशी सां। अलाबख्श, अपडेट कजो, इन हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ छा चवणु आहे ॻोठाणनि जो? जी सर, अॼु 17 ॾींहं ते ॻोठाणा तरफ़ एहतिजाज वञल आहिनि। हुननि तालका प्रेस क्लब जे अॻियां अस्तरवादी पुल ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे ऐं हिन जो 17 मनशियात जो पतो क़ाइमु आहे। उहो मनशियात जो अॾो असांजे एहतिजाज जे बावजूदि बंदि नथो थिए। गाजीपाड़ पुलिस मनशियात सॉल्यूशन खां कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे। हुननि चयो त अॻूणो एसएसपी कंबर शदात कोर्ट वाइदो करे वियो हो त हिते फौरी तौर पुलिस टिकट क़ाइमु कईंदा ऐं मनशियात सरोजन ते केस दाख़िल कईंदा, पर न पुलिस टिकट क़ाइमु कई त मनशियात सरोजन गिरफ़्तार थिया ऐं हिननि हिननि मनशियात सरोजन जो वॾो दाख़िल मासूम ॿार आहिनि जिन खे स्कूल वञणु खपे, उहे मासूम ॿार स्कूल वञण जे बजाए मनशियात जे अॻिते चौ तरफ़ घुमी रहिया आहिनि। असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिन जो मुतालबो आहे तेलंगाना में कार्रवाई करे ऐं असांखे पुठ मां मनशियात जो वॾो ख़तमु कराए वठे। जी ठीक है, अलाबख्श, वॾी महिरबानी अव्हां जी। इन हवाले सां अव्हां अपडेट कयो त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोट में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। तफ़सील ॾे रहियो अलाबख्श कुरैशी।